जिला उमरकोट के रांदीगरनि लाइ मुफ़्त अंडर 16 विंटर कोचिंग गेम के हवाले से एक कैंप पब्लिक पार्क कुंडरी में बेहतरीन कोचस की निगरानी में लगाई वही है। तफ़सील मूजिब डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन उमरकोट पारा पब्लिक पार्क कुंडरी में फ्री अंडर 16 विंटर कोचिंग गेम 2024 जिला उमरकोट के लाइ कैंप लगाई वही, जैमें फुटबॉल, टेबल टेनिस, एथलेट, बैडमिंटन, फुटबॉल, मलाखड़े जा कैंप लगाया विया। जॾहिं डिस्ट्रिक्ट ऑफिसर उमरकोट परवेज़ मरी ज़िले उमरकोट फुटबॉल एसोसिएशन पारा पब्लिक पार्क कुंडरी में लगायल फुटबॉल कैंप में ॿारनि जी वॾे अंग में शिरकत कई। फुटबॉल एसोसिएशन के सदर मोहम्मद नवीद भट्टी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद जमील भट्टी, खजानची इब्राहिम बलोच, सीनियर नायब सदर सरवर भट्टी, नायब सदर आबिद अनवर, कोच मोहम्मद अवैस, कोच महराब बलोच, असिस्टेंट कोच इरफान लकी, जिले फुटबॉल एसोसिएशन उमरकोट के जनरल सेक्रेटरी मोहम्मद जमील भट्टी साफ़िन से ॻाल्हाईंदे चयो त कैंप में ॿारनि जी लगन ऐं मेहनत ऐं रांदियुनि जी सरगर्मियुनि में दिलचस्पी सबबि ॿारनि कोचिंग में भरपूर हिस्सो वरितो ऐं बहितरीन परफॉर्म कयो। कैंप 23 दिसंबर खां 30 दिसंबर ताईं मुनक़द कई वई आहे, जंहिंमें ॿारनि जी बहितरीन कारकर्दगी जे बुनियाद ते चूंड कई वेंदी। खेनि सूबाई सतह ते खेॾण जा मौक़ा ॾिना वेंदा, जंहिंमें बहितरीन कोच वॾी मेहनत सां तरबियत फ़राहम करे रहिया आहिनि। रांदीगरनि खे उन्हनि मां फ़ाइदो हासिल करणु घुरिजे। ज़िलई फुटबॉल एसोसिएशन जे रांदीगरनि ऐं कोचस खे तरबियत हासिल करे पंहिंजे रांदि में महारत हासिल करे शहर, सूबे ऐं मुल्क जो नालो रोशन कयो वञे। उमरकोट पारां फ़राइल कयल सहूलतुनि ते इत्मीनान जो इज़हार कंदे ज़िलई फुटबॉल एसोसिएशन उमरकोट के सदर मोहम्मद नवीद भट्टी जो शुक्रिया अदा कयो। रिपोर्ट डॉक्टर रेमलाल वाघाणी, डिवीजनल ब्यूरो चीफ।